असां इंडस्ट्री डिपार्टमेंट जे तरफ़ां असांजी PTLF जी पूरी सिंध में इलेक्शन थिए पई। हिन खां अॻु में जेको आहे सो गाज़ी जमाली जी इलेक्शन हुई, जंहिंखे असां गैरानी करार ॾियूं था ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट बि उनखे गैरानी करार ॾेई करे उहो पंहिंजे तरफ़ां कराए पई, जंहिंजे लाइ असां सिंधड़ी पैनल नसीराबाद तालके नसीराबाद जे तरफ़ां उम्मीदवार जी सदारत जी सीट ते मां फार्म भरायो आहे। सो असां पंहिंजे उस्तादनि जी ख़िदमत कंदासीं, असां पंहिंजे उस्तादनि जी फुल सपोर्ट रखंदासीं ऐं असां उन्हनि जो GP फंड खां वठी उन जा जेके बि कम थियनि था पिया, असांजी GP फंड थिए थो, असांजा पेंशन जा जेके मरहल थियनि था जिन में असांजो उस्ताद मुअल आहे। छो त अॼु खां जेको आहे सो 15 साल अॻु खां हिकिड़ो ई पैनल हलंदो आहे, हिकु हटी जो होको हलियो आहे ऐं उन ते असांजो उस्ताद हर तरह ते मारियो वियो आहे, उनखे कॾहिं बि का अपोज़िशन न थी आहे। असां अपोज़िशन जे हिसाब सां आया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे उस्ताद जेका असांजी बिरादरी आहे, असांजूं फीमेल आहिनि, असांजा मेल आहिनि, असां उन्हनि जो भरपूर साथ ॾींदासीं। विख विख ते असां उन्हनि सां गॾु बीठा हूंदासीं, हर इदारे में, हर ऑफिस में, हर रोड ते जिथे उनजी ज़रूरत पवंदी असां उन्हनि सां गॾु हूंदासीं।